पाकिस्तान पोलियो के खात्मे लाइ पुरअज़म है। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु है पोलियो एक आलमी सतह जो चैलेंज है। पीपी चेयरमैन चयो त पोलियो पाकिस्तान में ॿारनि जे मुस्तक़बिल के ख़तरे में विझी रहियो आहे। पोलियो के खात्मे की तारीख़ जदोजहद की शुरुआत शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो कई। हलंदड़ साल साम्हूं ईंदड़ केसिस के नज़र में रखंदे नए अज़म की ज़रूरत है। पीपी चेयरमैन चयो त शहीद बीबी क़ौम के ॿारनि की सेहत के तहफ़ुज़ लाइ बहितरीन कदम खयां। शहीद बीबी सब खां पहिरीं आसफा भुट्टो ज़रदारी के पोलियो वैक्सीन पियारी। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त हलंदड़ साल मुल्क में रिपोर्ट थींदड़ 39 नए केसनि ते ॻणती आहे। पोलियो वायरस के रोकण लाइ मुसलसल कोशिशुनि की ज़रूरत है। असांजो हदफ़ पोलियो फ्री पाकिस्तान है। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो पोलियो के आलमी ॾींहं ते अहम पैगाम, जंहिंमें उनजो चवणु आहे त पाकिस्तान में पोलियो के मुकम्मल ख़ात्मे लाइ पुरअज़म आहियूं। पोलियो एक आलमी सतह जो चैलेंज है। पोलियो पाकिस्तान में ॿारनि जे मुस्तक़बिल के ख़तरे में विझी रहियो आहे।